नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी ऐं उन जे भरपासे जे इलाइक़नि में कणक जी फसल ते वायरस हमलो। केतिरनि ई एकड़नि ते बीठल कणक जो फसल तबाह थियण लॻो आहे। आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। इन मौक़े ते आबादगारनि अमानला भुट्टो, गुलाम यासीन भुट्टो, शेर ज़मान समेजो, कुदरतुल्ला समेजो, शेर बार समेजो, उसामा समेजो, इमरान अली समेजो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां कणक जी फसल ते वायरस जो हमलो थी चुको आहे, जंहिं जे करे सवे एकड़नि ते बीठल कणक जो फसल सड़ी तबाह थी वियो। इन्हनि चयो त ज़री दवाउनि जा बार बार इस्तेमाल करण बावजूद बि असर कोन पियो थी सघे। इन्हनि ज़रायत खाते जे अमलदारनि खे अपील कंदे चयो त खुदारा असांजी कणक जी फसल खे तबाह थियण खां बचाइण लाइ जोगा उपाउ वठी आबादगारनि खे करोड़े रुपयनि जे नुक़सान खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।